अस्सलाम वालेकुम क्लास उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदव। पाण अॼु डिस्कस कंदासीं इनडेफिनेटिव आर्टिकल्स। असां वटि ॿिनि क़िस्मनि जा आर्टिकल्स इंग्लिश ग्रामर में यूज़ कया वेंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे डेफिनेटिव आर्टिकल्स जंहिंखे असीं द चवंदा आहियूं। उन खां पोइ ॿियो जेको आहे असां वटि इनडेफिनेटिव आर्टिकल्स आहिनि जंहिंमें कंदासीं एन एंड अ जो इस्तेमालु। हिन खां पहिरियां बि मां काफ़ी इन इंग्लिश जे ग्रामर जे हवाले सां लेक्चर्स तव्हां वटि पहुचाए चुको आहियां। ठीकु आहे, अचूं इंग्लिश अल्फ़ाबेट ते। ठीकु आहे, त इंग्लिश अल्फ़ाबेट में असीं ॿिनि क़िस्मनि जा लेटर्स मिलंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि वावल्स, ॿिया हूंदा आहिनि कॉन्सोनेंट। ठीकु आहे, ऐं वावल्स में जेके असांजा लेटर्स अची था वञनि उहे 5 आहिनि। ए ई आई ओ यू इहे जेके लेटर्स आहिनि इहे वावल्स में इंक्लूड कया वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं वाए बि हिन में इंक्लूड कयो वेंदो आहे, पर वाए खे सेमी वावल्स चइबो आहे। बक़ाया जेके बि लेटर्स आहिनि जे ए आहे, बी आहे, ए ई आई ओ यू खां अलावा जेके बि लेटर्स आहिनि इन्हनि खे असीं कॉन्सोनेंट चवंदा आहियूं। ठीकु आहे, अॻु में इहो अक्सर करे क्लासनि में पढ़ायो वेंदो जेको वर्ड ए ई आई ओ यू सां शुरू थिए त उन सां ए एन यानी एन इस्तेमालु कयो वेंदो आहे। ठीकु आहे, बिल्कुलु इहा ॻाल्हि बि सही आहे, इनखे मञींदासीं, पर ज़रूरु न आहे त ए ई आई ओ यू सां जेको वर्ड शुरू थिए उन सां ई ए एन इस्तेमालु कयूं। ॿिया लेटर्स जेके आहिनि उन्हनि सां बि ए एन जो इस्तेमालु थींदो आहे। बाक़ी जेके कॉन्सोनेंट आहिनि उन्हनि सां ए इस्तेमालु थींदो आहे। इहो शुरूअ में असीं पढ़ी चुका आहियूं ऐं असांखे पढ़ायो वेंदो। हालांकि मां हिन तरीक़े सां सम्झाईंदो आहियां आर्टिकल्स, जॾहिं को वर्ड अलिफ सां शुरू थिए, अलिफ वर्ड इन शुरू थिए थो त उन सां असीं ए एन इस्तेमालु कंदासीं, चाहे उहो वावल लेटर सां शुरू थिए चाहे कॉन्सोनेंट लेटर सां शुरू थिए। बक़ाया जिन में इन खां अलावा कंहिं ॿिए अखर जो आवाज़ थो निकिरे, जीअं बे आहे, ते आहे, माना हिननि खां हटी करे जेको बि अखर आहे उन जी आवाज़ सां शुरू थिए थो त उते असीं ए इस्तेमालु कंदासीं। हिन खे लिखिबो ए आहे, पढ़िबो आहे। हिन खे लिखिबो ए एन आहे, पढ़िबो एन आहे। ठीकु आहे, हाणे इन जा कुझु इस्तेमालु असीं सिखंदासीं। ॾिसो, केट आहे, हिते काफ़ जो आवाज़ थो निकिरे, न कि अलिफ या एन। इन जेके बि लेटर्स आहिनि इन मां कंहिं बि लेटर्स जो आवाज़ कोन थो अचे, तंहिंजे करे अकेट थींदो, एन केट कॾहिं बि न थींदो। ठीकु आहे, उन खां पोइ एंट आहे, अलिफ जो आवाज़ निकिरे थो, हिते एन एंट इस्तेमालु कंदासीं। अहिड़ी तरह ऑरेंज आहे, अलिफ जो आवाज़ निकिरे, एक्स आहे, ऐं इन को पार्ट आहे एम ए आहे। ठीकु आहे, एम ए, ॾिसो अलिफ अथसि, तंहिंजे करे हिते बि एन एम ए चवंदासीं। ठीकु आहे, उन खां बाद में असीं ए जो कुझु इस्तेमालु अञा सिखंदासीं। ॾिसो, यूनिवर्सिटी वर्ड जेको आहे शुरू त यू सां थो थिए, ऐं यू मां तव्हांखे ॿुधायो त इहो वावल्स लेटर्स में अचे थो यू। ठीकु आहे, पर यू जेको खणी वावल्स में अचे, पर हिते जेको प्रोनाउंसिएशन अचे थो उहो ये जो थो अचे। ठीकु आहे, पहिरियों अखर जे वायो। ठीकु आहे, पोइ इन जे करे हिते अलिफ जो आवाज़ कोन थो अचे, इन जे करे ए एन हिते न इस्तेमालु कंदासीं, अ यूनिवर्सिटी इस्तेमालु कंदासीं। उमेद आहे त ही बेसिक इस्तेमालु जेको आहे ए ऐं एन जो तव्हां सम्झी विया हूंदव। हाणे कुझु इन जे हवाले सां मां तव्हांखे एमसीक्यूज़ कराईंदुमि। हाणे ही मां कुझु बेसिक एमसीक्यूज़ तव्हांजे साम्हूं आंदा आहिनि। उमेद आहे त हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ तव्हांजो बाक़ाइदा सां कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। हॉर्स इज़ वाइट, ॾिसो हिते हे जो आवाज़ थो अचे, न अलिफ जो आवाज़ थो अचे, न एन जो आवाज़ थो अचे। ठीकु, अलमदा न अलिफ ई जो। ठीकु आहे, हाणे चवण जो मक़सदु ईअं त अलिफ जो आवाज़ नथो अचे, अलिफ खां हटी करे थो अचे, उते असीं ए इस्तेमालु कंदा आहियूं। अ हॉर्स थींदो, एन हॉर्स न थींदो। दिस यूज़फुल पेन इज़ ऑन द टेबल, ॾिसो हिते ऑप्शन मां न लिखिया आहिनि, ऑप्शन तव्हांखे ॾियूं था, ए, बी ऑप्शन, ए एन, सी ऑप्शन। तव्हां पंहिंजो हाणे इमेजन ठाहियो हिते छा अची सघे थो। ॾिसो हिते बि अ यूज़फुल पेन
यानी अल्फ जो आवाज़ नथो अचे, इन जे करे अयूज़फुल पेन थींदो। ठीकु आहे। हाणे इट इज़ यूज़फुल यानी इहो यूज़फुल यानी फ़ाइदेमंद आहे। ठीकु आहे। हाणे हिते असीं छा इस्तेमालु कंदासीं, हिते कहिड़ो आर्टिकल इस्तेमालु कंदासीं। काफ़ी स्टूडेंट्स चवंदा हूंदा हिते ये जो आवाज़ थो अचे त हिते ए खे टिक कयूं, हालांकि ईअं न आहे। हिते यूज़फुल जेको आहे इहो एडजेक्टिव आहे। ठीकु आहे। यानी एडजेक्टिव सां असीं कॾहिं बि आर्टिकल इस्तेमालु न कंदा आहियूं। हा, अगरि जेकर हिन जे पोयां नाउन हुजे हा त पोइ असीं आर्टिकल इस्तेमालु करे सघूं पिया। जेकर हिन कंडीशन में जुमिलो आहे त डी ऑप्शन खे टिक कंदासीं, नन ऑफ देम यानी इन्हनि मां को बि हिते इस्तेमालु न थींदो। अगरि जेकर हिते नाउन चऊं हा जे यूज़फुल पेन, हाणे हिते पेन हुयो तॾहिं असीं आर्टिकल इस्तेमालु कयोसीं। हिते यूज़फुल पोयां नाउन हुजे हा त पोइ असीं हिते आर्टिकल इस्तेमालु करे सघूं पिया। नेक्स्ट क्वेश्चन ॾिसंदासीं, देश देश ₹1 नोट। ठीकु आहे। जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो तव्हांखे जेका सो मुहावरो अचे त ₹1 नोट जेको हूंदो आहे अ थींदो आहे। ₹1 नोट यानी ₹1 जो नोट। ठीकु आहे। नेक्स्ट क्वेश्चन ॾिसो, शी इज़ पास्ड, हिते ख़ाल आहे MA इन इंग्लिश। ठीकु आहे। मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त जिते प्रोनाउंसिएशन अल्फ जो अचे त हिते उते असीं छा इस्तेमालु कंदासीं, एन इस्तेमालु कंदासीं, यानी छा चवंदासीं NMA। शी इज़ पास्ड इन MA इन इंग्लिश। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं तव्हां चाहियो था त असां IB जे जेका हिन महिल हिन वक़्तु स्कॉलरशिप हली रही आहे, 5वीं क्लास जे लाइ इहा स्कॉलरशिप आहे। अच्छा, लास्ट में थोरो मां तव्हांखे तारीफ़ कराईंदो हलां त असांजी अकेडमी ऑनलाइन कमु करे रही आहे। व्हाट्सअप जे थ्रू असीं क्लास हलाईंदा आहियूं। उन जे हवाले सां मां तव्हांखे थोरो गाइडलाइन ॾींदुमि। हिन वक़्तु जेका असांजी अकेडमी कमु करे पई, हिकिड़ो त IB जी स्कॉलरशिप जे हवाले सां, जंहिंजी लास्ट डेट जेका आहे हाणे वधाए करे 31 तारीख़ रखी अथनि। ठीकु आहे। 31 जून। अगरि जेकॾहिं तव्हां हिन में अप्लाई न करे सघिया आहियो त पंहिंजी हेॾां रिक्वायरमेंट्स पूरी कयो ऐं हेॾां असांजी अकेडमी जॉइन करे छॾियो। तेसिताईं तव्हांजी तयारी बि थी वेंदी, प्लस में तव्हांजो फॉर्म बि तेसिताईं फिल थी वेंदो। उन सां गॾोगॾु IB जी जेके IB जे थ्रू जॉब्स आहियूं 5 खां 15 स्केल लाइ, इन जे हवाले सां यूज़फुल कोर्स आहे। उन में असीं मैथ ऐं सिर्फ़ु इंग्लिश 2 सब्जेक्ट कवर कराईंदासीं। ऐं जेके बि इहे क्लास हलायूं पिया इहे व्हाट्सअप जे थ्रू हलायूं पिया। असांजी अकेडमी तव्हां कीअं जॉइन कंदो, हीअ बि असांजो कॉन्टेक्ट नंबर आहे, हीअ बि आहे। ठीकु आहे। प्लस में हिन ते असांजो व्हाट्सअप नंबर बि आहे, हिन ते व्हाट्सअप ठहियलु आहे ऐं कॉल बि करे सघो था कंहिं बि ॿिन्ही मां हिक ते। ठीकु आहे। प्लस में ॿी शइ इहा, ॿिन्ही जेको कोर्सनि जी जेका फीस आहे उहा 1500 रुपया आहे। हिन ते असांजो JSK जो अकाउंट आहे, हिन ते इज़ी पैसा जो अकाउंट आहे। ठीकु आहे। तव्हां कंहिं बि हिकिड़े ते फीस पियारे स्क्रीनशॉट मोकिलींदव ऐं पंहिंजो नालो ऐं एड्रेस मोकिलींदव, तव्हांखे ग्रुप में ऐड कंदासीं। ऐं प्लस में असांजे नेशनल बैंक जो अकाउंट आहे, उहो बि मां डिस्क्रिप्शन में मोकिले छॾियां थो। जेकॾहिं उन जे थ्रू तव्हां पेमेंट मोकिलींदव त बि जीअं ई पेमेंट असां वटि ईंदी तव्हांखे ऐड कंदासीं। ऐं क्लास हली रहिया आहिनि, कोशिशि कंदासीं त पोयां जेके वीडियो गुज़री चुका आहिनि असांजे ऑनलाइन अकेडमी में हली चुका आहिनि उहे बि तव्हां सां शेयर कंदासीं। बक़ाया जेके क्लास अञा अॻिते हलंदा उहे त बाद में तव्हां ॾे जेका ग्रुप में ऐड हूंदव त उहे तव्हां ॾे सीरीज़ में ईंदा पिया। प्लस में ॿी शइ इहा त मां सभिनी ब्रदर्स ऐं सिस्टर्स खे इहा रिक्वेस्ट रखंदुमि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक ऐं कमेंट्स ज़रूरु कंदा कयो। कमेंट्स जॾहिं कंदा आहियो असांखे बेहदि ख़ुशी थींदी आहे। ऐं असांजे अकेडमी में न सिर्फ़ु तव्हांखे लेक्चर्स मिलंदा, नोट्स, पास पेपर्स, वर्कशीट, होमवर्क